छा अपडेट आहे चैंपियंस ट्रॉफी में इंडिया आख़िर अचे थो पाकिस्तान नथो अचे। ॾिसो हिकु दफ़ो ॿीहर जेका आहे ॻाल्हियूं हलनि पियूं त इंडिया कोन पियो अचे। स्टैंड जेको पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो इहो ई रहियो आहे त हाइब्रिड मॉडल जेका हिन दफ़े पाकिस्तान जेको एक्सेप्ट न कंदो। पुठियां दफ़ा बि जॾहिं 2023 में जेका एशिया कप थियो उनजा राइट्स बि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वटि हुया, पर इंडिया जेको आहे तॾहिं बि विच में हट धर्मी ॾेखारी ऐं चयो त असां कोन था वञूं पाकिस्तान। पर इंडिया जो हिन में कोई शक न आहे त ICC में घणी थी हले इंडिया जी, और 70% रेवेन्यू जेको आहे ICC खे इंडिया थो ॾे। त ICC वटि ॿियो को ऑप्शन आयो हूंदो, जेको इंडिया चवंदी आहे उहो थींदो आहे। इंडिया 2023 में बि कोन आई पाकिस्तान, अल्टीमेटली पाकिस्तान खे नुक़सानु थियो। एशिया कप जेको आहे इंडिया पाण खटे वियो, होस्टिंग राइट्स जेको पाकिस्तान वटि हुया, आख़िर में विनर्स इंडिया पाण थियो। छाकाणि पाकिस्तान खे ट्रेवलिंग तमामु घणी बि करणी पई ऐं थकिजी वई पूरी जी पूरी टीम, हितां खां रावलपिंडी, कराची खां वरी लाहौर, वरी श्रीलंका। त चवण जो मक़सदु नुक़सानु पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हिन दफ़े वरी चैंपियंस ट्रॉफी जा राइट्स जेको पाकिस्तान वटि आहिनि। वर्ल्ड कप खां पोइ जेको ॿियो वॾो को टूर्नामेंट आहे उहो चैंपियंस ट्रॉफी आहे। ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं हिकिड़ी प्राउड मूवमेंट आहे, सम्झंदा असां वटि इहो राइट्स आहिनि। पर इंडिया हिकु दफ़ो ॿीहर पाकिस्तान अचण लाइ तयारु न आहे। दुनिया जूं तमामु टीमूं जा तव्हां चयो त अचण लाइ तयारु आहिनि, पर इंडिया ऐं पाकिस्तान जा जेका तालुकात आहिनि सफ़ारती लेवल ते उहो इंतिहाई ख़राबु थी चुका आहिनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि, SCO जॾहिं मीटिंग बि हली इस्लामाबाद में, तॾहिं जयशंकर चयो त तव्हां जेको अॻियां वधो त असां गॾु आहियूं। पर कुझु ॾींहं अॻु में कश्मीर में हिकिड़ो धमाको थियो आहे, जंहिंमें 6 जेका इंडियंस आहिनि उहो फौत थी चुका आहिनि। उनखां पोइ वरी जेका इंडियन गवर्नमेंट जेको स्टैंड साम्हूं आयो आहे, हाणे उहो मीडिया जे थ्रू पाकिस्तान खे पैगाम ई पहुचाए छॾियो आहे त असां जेका आहे हाणे पाकिस्तान न ईंदासीं। ऑफिशियल स्टेटमेंट त न आई आहे न ऑफिशियली अॼु जेका आहे, अॼु जेको आहे अंदर ख़बर सोर्सिस ॿुधाइनि पिया त अॼु जेका आहे BCCI बाक़ाइदा ICC खे चई छॾियो आहे ऑफिशियली त असां पाकिस्तान चैंपियंस ट्रॉफी लाइ न पिया वञूं। ऑफिशियली अॼु जेका आहे ICC न, इहा स्टेटमेंट जेका आहे इहा इंडियन जेको BCCI जी स्पोक्स पर्सन आहिनि या उन्हनि जी का प्रेस रिलीज़ आहे, का ऑफिशियल स्टेटमेंट का पब्लिक में ॾिनी आहे। हा ॾिसो न, अगरि इंडिया जा का ॿिया प्राइवेट चैनल्स अगरि इहो रिपोर्ट कंदा आहिनि त पोइ असां चवां त यार इंडियन मीडिया आहे, उहो त हमेशह ई शोशा छॾंदी आहे। इंडिया जेका न्यूज़ एजेंसी आहे, जेका गवर्नमेंट न्यूज़ एजेंसी आहे, उन इहो पियो उहो जेको लिखनि पिया त इंडिया विल नॉट ट्रेवल टू पाकिस्तान। इन जो मतिलबु इहो आहे त उहे अगरि लिखनि पिया त अल्टीमेटली इहो BCCI जो ई उनखे जेका आहे चवणु आहे, उन्हनि जे थ्रू जेका आहे पाकिस्तान खे पैगाम पिया पहुचाइनि। छाकाणि न्यूज़ एजेंसी इंडिया जी गवर्नमेंट न्यूज़ उहो त ईअं ख़बर नथा लिखी सघनि। पोइ आख़िर सूरज थींदो छा जेकॾहिं इंडिया नथो अचे त छा इंडिया इवेंट में ई शामिलु न थींदो या वरी पाकिस्तान खे कॉम्प्रोमाइज़ करिणो पवंदो, कंहिं ॿिए जॻह ते ॿिए कंहिं स्टेडियम में वञिणो पवंदो, ॿी लोकेशन वरी चेंज करणी पवंदी? बिल्कुलु ईअं थींदो। छाकाणि त हिकिड़ी ॻाल्हि त इहो आहे, जेको क्रिकेट खे सम्झंदा, जेको पाकिस्तान इंडिया जे तालुकात खे सम्झंदा, उन्हनि खे पहिरीं ख़बर हुई। इहो अॼु जी ॻाल्हि न आहे, जॾहिं खां चैंपियंस ट्रॉफी अनाउंस थी तॾहिं खां ई ख़बर हुई त पाकिस्तान इंडिया न ईंदो। पर उमीदूं असांजूं कुझु वधियूं जॾहिं SCO इजलास में जयशंकर आया ऐं हिकिड़ो सुठे उन ते लेवल ते उन्हनि ॻाल्हायो त चयो त असां जेको आहे पाकिस्तान सां गॾु बीठल हिकिड़ो सिग्नल ॾिनो पाकिस्तान, बेसिकली वाइब्स आयूं त इंडिया अची सघे थी। पर हाणे वरी जेका आहे इहो ई ॻाल्हि आहे त इंडिया कोन ईंदी पाकिस्तान। डेफिनेटली उन्हनि जूं मैचिस जेका दुबई जे अंदरि थींदियूं, इंक्लूडिंग सेमीफाइनल ऐं फाइनल, इहो हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। पर हाइब्रिड मॉडल खे त ऑलरेडी असांजी जेका क्रिकेट बोर्ड आहे उहो त चए थी त असां कोन कंदासीं। चेयरमैन साहब चवनि था असां कोन कंदासीं, छा वे आउट आहे। पोइ त माना ॻाल्हि आहे त इंडिया पाकिस्तान जो मैच ई न थींदो जेकॾहिं असां रिजिड थी था वञूं मामले में। असां इहे बयान पहिरीं बि ॾिना। PCB जेका आहे जॾहिं 2023 में जेका वर्ल्ड कप थियो पियो इंडिया जे अंदरि, उनखां पहिरीं PCB चयो त जॾहिं अगरि इंडिया एशिया कप लाइ न ईंदी असां इंडिया कोन वेंदासीं वर्ल्ड कप लाइ। पर छा थियो, असां इंडिया बि पाकिस्तान न आई ऐं असां वरी मुंहुं उहो ई खणी करे वर्ल्ड कप हलायो। इन जो मतिलबु इहो आहे त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड जो अनफॉर्चुनेटली बदकिस्मती आहे असांजी का इंटरनेशनल लेवल ते असांजी ॻाल्हि जी का वैल्यू न आहे। असां U-टर्न वठंदा रहंदा आहियूं। अॼु हिकिड़ी स्टेटमेंट आहे मोहसिन नक़वी साहब जी, थी सघे थो कुझु ॾींहंनि खां पोइ इहो बि चई छॾंदे यार असां ॿियो को ऑप्शन न हुयो, असांखे चैंपियंस ट्रॉफी त कराइणी आहे, इन करे इंडिया मैच असां दुबई में पिया करायूं। यानी इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पब्लिक खे किथे न किथे बेवकूफ़ करण जहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि, बाक़ी त कुझु बि न। अच्छा सूरज, तव्हां U-टर्न जी ॻाल्हि कई, तव्हांजी नॉलेज में इज़ाफ़े लाइ ॿुधाईंदो लाइ U-टर्न उहो वठंदो आहे जेको वॾो लीडर हूंदो आहे। बहरहाल इहा ॻाल्हि मूं लाइट नोट ते कई। हिकिड़ो ॿियो पॉइंट आहे, पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जी सीरीज़ पई हले, उन में तव्हांखे छा थो नज़र अचे? 96 खां पोइ चवनि था त हीउ ॿियो मौक़ो आहे पाकिस्तान वटि खटण जो। छा पाकिस्तान खटे पियो? ॾिसो, पाकिस्तान हिन वटि फेवरेट आहे। ऑस्ट्रेलिया हिकिड़ी वर्ल्ड चैंपियन टीम आहे। हींअर जेका वर्ल्ड कप थियो उहो ऑस्ट्रेलिया खटियो। या ऑस्ट्रेलिया जे अंदरि वञी करे ऑस्ट्रेलिया हारणु मुश्किल हूंदो आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल हूंदो आहे। पाकिस्तान जेको ॿियो मैच खटियो आहे न, हुनमें मैच सिर्फ़ु खटियो न आहे, उहो स्टेटमेंट ॾिनी आहे 9 विकेट्स तव्हां ऑस्ट्रेलिया खे ऑस्ट्रेलिया में वञी करे हाराइणु, वन साइडेड मैच।
ऑस्ट्रेलिया जी ए टीम बि खेॾी असांजे साम्हूं, ऐं ऑस्ट्रेलिया जे अंदरि असां उन्हनि जी ग्राउंड जे अंदरि जेका उन्हनि खे भकादा ऐं हरायो। असांजी टीम ते पहिरियों ई तनक़ीद पे थी त स्ट्रॉन्ग टीम न आहे, नयनि माण्हुनि खे वठी पिया वञनि। अरे ॾिसो असांजी टीम खे अनप्रेडिक्टेबल चयो वेंदो आहे, असां नंढे खां नंढी टीम खे हाराए सघूं था, वॾे खां वॾी टीम खे जेको आहे खटे सघूं था उन्हनि खां। असांजी टीम ईअं ई आहे, असां युगेंडा जहिड़ी टीम अफ़गानिस्तान खां बि हाराए सघूं था, असां ऑस्ट्रेलिया जे अंदरि वञी करे ऑस्ट्रेलिया खे बि हाराए सघूं था। इन जो मतिलबु इहो आहे त पाकिस्तान फेवरेट आहे सुभाणे लाइ। 1996 खां पोइ असां कॾहिं का सीरीज़ कोन खटी, 2017 खां पोइ वञी करे कल्ह असां मैच खटियो आहे ऑस्ट्रेलिया, कोई 6-7 साल खां पोइ।